नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कंदासीं। गढ़ी खैरो वेझो ॻोठाणे खे हाफ़ राय करण वारे मामले जो DIG लाड़काणो नोटिस वरितो आहे। DIG लाड़काणो तरफ़ां ॿिनि एहलकारनि खे मुअतल कयो वियो। मुअतल थियलनि में जमादार ज़ुल्फ़कार उमरानी ऐं रियाज़ सतोई बि शामिल आहिनि। ॿिन्ही एहलकारनि खे सिले बदर करे लाड़काणे बदिली कयो वियो। 25 फरवरी ते उस्मान लुलाई खे हाफ़ राय करे मुक़ाबले जी दावा कई वई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। गढ़ी खैरो वेझो ॻोठाणे खे हाफ़ राय करण वारे मामले जो DIG लाड़काणो नोटिस वरितो आहे। DIG लाड़काणो तरफ़ां ॿिनि एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। ॿिन्ही एहलकारनि खे सिले बदर करे लाड़काणे बदिली कयो वियो। 25 फरवरी ते उस्मान लुलाई खे हाफ़ राय करे मुक़ाबले जी दावा कई वई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। गढ़ी खैरो वेझो ॻोठाणे खे हाफ़ राय करण वारे मामले जो DIG लाड़काणो नोटिस वरितो आहे।